जी अस्सलाम वालेकुम। असां अॼु जो जेको ही क्लास आहे उनखे शुरू कयूं था ऐं ओपन क्लास आहे। यानी जेको अटेंड करणु चाहे इन जे करे मां लिंक जेका आहे मुख़्तलिफ़ ग्रुप में शेयर कई हुई। असल में अॼु असां ॾिसंदासीं त हिकिड़ो सुवाल जेकॾहिं अचे थो पियो त उन जूं बेसिक रिक्वायरमेंट्स कहिड़ी हूंदियूं न ऐं असां उनखे अटेम्प्ट कहिड़े नमूने सां कयूं। छा उन टॉपिक सां रिलेटेड जेको कुझु असांखे यादि आहे सॼो लिखूं या वरी असां जेको टू द पॉइंट हलूं, मतिलबु कहिड़े नमूने सां तारीफ़ कीअं लिखूं त उनखे असां ॾिसंदासीं। सैंपल ख़ातिर मां हिकिड़ो सुवाल खयो आहे, उनखे ॿिनि तरीक़नि सां थोरो घणो तव्हांखे सम्झाइण जे ख़ातिर अटेम्प्ट कयो आहे। ठीकु आहे। इन में ॾिसंदासीं ऐं उनखां पोइ असां हिकिड़े जेको कंहिं शागिर्द जो अटेम्प्ट थियल आहे उनखे पढ़ंदासीं। सवाल आहे, तव्हां कराचीअ जे सैर दौरान कहिड़ा कहिड़ा माॻ घुमिया ऐं छा छा ॾिठो, तफ़सील सां बयानु करियो। ठीकु आहे। हाणे पहिरियां त इहो जेको सुवाल आहे उनजो तारीफ़, हाणे हे तव्हां ॾिसंदो त साॻियो सुवाल आहे, ॿिनि तरीक़नि सां अटेम्प्ट थियल आहे। मां तरीक़ो नंबर पहिरियों पढ़ां थो। तारीफ़: कराची पाकिस्तान जो वॾे में वॾो शहर आहे। उनखे रोशनियुनि जो शहर बि चयो वेंदो आहे। कराचीअ में सैर करण लाइ केतिरा ई माॻ आहिनि, जिन में क़ाइद आज़म जी मज़ार, क्लिफ्टन वारो सामुंडी किनारो, अब्दुल्ला शाह गाज़ी जो मक़बरो, फेरियर हाल, मोहटा महल वग़ैरह अहम माॻ आहिनि। ठीकु आहे। हे नंढड़ो आहे, सिंपल ख़ातिर आहे। हिन जी ॿी पॉइंट अचे थी, ॿी हेडलाइन, कराचीअ जो सैर। 2.1 अंग बि जेके आहिनि उहे सिंधी में ई लिखियल आहिनि। 2.1 क़ाइद आज़म जी मज़ार। पाकिस्तान जे बानी क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी मज़ार कराचीअ में आहे। इहा हिकु वसी एराज़ीअ जे अहाते में आहे। क़ाइद आज़म जी मज़ार सैर ऐं तफ़रीह लाइ पिणु हिकु आला माॻ आहे। इन में वॾा वॾा पार्क ऐं हिकु अजाइब खानो पिणु आहे। हाणे अॻिते मां डेश डेश लिखियो आहे, यानी कि इहो इन ते क़ाइद आज़म जी मज़ार जे सैर ते हलंदो। ठीकु आहे। बसि सैंपल ख़ातिर मां थोरो लिखियो। नंबर 2.2, हाणे जेके जेके माॻ घुमे थो उनखे लिखे थो। क्लिफ्टन वारो सामुंडी किनारो। कराचीअ जे सैरो तफ़रीह माॻनि मां क्लिफ्टन वारो सामुंडी किनारो तमामु अहम आहे। हिते अक्सर शाम जे पर में माण्हुनि जा हुजूम लॻल नज़र ईंदा आहिनि। अच्छा, कीअं, मतिलबु त छा हिन सवाल जे जवाब खे सही अटेम्प्ट कयो आहे? तव्हां छा था सम्झो? जी सर, सही आहे, तरीक़ो सही आहे, पैटर्न ठीकु आहे। अच्छा, जेकॾहिं बहितरीन आहे न, टोटली ग़लति आहे। मां चेक कयां न त हिनखे 0 मार्कूं ॾींदुमि। 20 मां अच्छा 20 मां 0 मार्कूं ॾींदोमांसि। हाणे ॾिसो न, सवाल ॾिसो त कराचीअ जे सैर दौरान तव्हां कहिड़ा कहिड़ा माॻ घुमिया, तव्हां कहिड़ा कहिड़ा माॻ घुमिया, तव्हां कहिड़ा कहिड़ा माॻ घुमिया। असांजो जेको, यानी कि असांजो रिपीटिंग वर्ड हूंदो न, रिपीटिंग सेंटेंस हूंदो, ही कराचीअ जे सैर दौरान, यानी असांजो जेको रिपीटिंग वारो जुमिलो हूंदो, जेको हर जिते किथे असांखे इस्तेमालु करणो आहे, उहा कराचीअ जे सैर दौरान, कराचीअ जे सैर दौरान, कराचीअ जे सैर दौरान असां क़ाइद आज़म जी मज़ार घुमी, असां क्लिफ्टन वारो सामुंडी, हे त जनरल ॻाल्हियूं करे वियो आहे। क्लिफ्टन वारे सामुंडी किनारे जी जनरल ॻाल्हि के, क़ाइद आज़म जे मज़ार जी जनरल ॻाल्हि के। किथे ॿुधाए त तूं कहिड़ा कहिड़ा माॻ घुमे, किथे ॿुधाए त तूं छा छा ॾिठो। यानी जेको सवाल पुछे पियो उहो त हिन में समायल ई कोन्हे को। इहा असांजे शागिर्दनि जी वॾे में वॾी जेका आहे उहा कमज़ोरी आहे त सवाल जा जेके सवालिया लफ़्ज़ हूंदा आहिनि, सवालिया लफ़्ज़, उन्हनि जी रिपीटेशन न आहिनि कंदा जवाब में। जॾहिं त उन जी जवाब में रिपीटेशन अचे त कराचीअ जे सैर दौरान, कराचीअ जे सैर दौरान, इहो लफ़्ज़ तव्हांजो फिरे, तव्हांजो हर आउटलाइन में अचे। कराची जे सैर दौरान असां ही ॾिठो, असां ही ॾिठो, असां ही घुमियो। इहा हिन जी रिक्वायरमेंट। हाणे अचो था ॿिए नंबर सवाल, इहो ई साॻियो ई सवाल आहे, ॿिए तरीक़े सां अटेम्प्ट थियल आहे। कराची जे सैर दौरान तव्हां कहिड़ा कहिड़ा माॻ घुमिया ऐं छा छा ॾिठो, तफ़सील सां बयानु कयो। हाणे ॾिसो तारीफ़, मथे तारीफ़ ऐं हिन तारीफ़ में ॾिसो।
कराची पाकिस्तान जो वॾे में वॾो शहर आहे। इन खे रोशनी जो शहर पिणु चयो वेंदो आहे। गुज़िरियल महीने असांखे स्कूल तरफ़ां कराचीअ जो सैर करायो वियो, जंहिं दौरान असां कराचीअ जा मशहूर माॻ जहिड़ोक कायदे आज़म जी मज़ार, क्लिफ्टन वारो सामूंडी किनारो, अब्दुल्ला शाह गाज़ी जो मक़बरो, फेरियर हाल ऐं मोहटा महल वग़ैरह घुमियासीं ऐं उते केतिरियूं शयूं ॾिठियूंसीं। हाणे ॿिन्ही जे तारफ़ में डिफरेंस आयो, थोड़ो सम्झ में आयो त हाणे चेक करण वारो, यानी ही जेको तारफ़ लिखियल आहे इहो टू द पॉइंट तव्हांजे टॉपिक खे टच करे थो ऐं टॉपिक जूं जेके रिक्वायरमेंट्स उहे पूरियूं करे थो। हिन इंट्रो ते तव्हांखे मार्कूं मिलंदियूं, मथे इंट्रो ते तव्हांखे मार्कूं कोन मिलंदियूं। छो त हिन में तव्हांजो जेके सवाल में लफ़्ज़ पुछल न उहे फिरनि था, ॿुधायो था। अच्छा, ॿियो ॾिसो, हाणे ॿी हेडिंग ते कराचीअ जे सैर जो तफ़सीली अहवाल, ऐं मथे छा हुयो, कराचीअ जो सैर। हेडिंग ॾिसो, कराचीअ जो सैर, हेठा आहे कराचीअ जे सैर जो तफ़सीली सवाल, ऐं हीअ ॿी हेडिंग लिखी करे हितां कुझु बि नथो लिखे हिन जे हेठां। ऐं छा ते हलियो थो वञे, डायरेक्ट हलियो थो वञे त हुन माॻ कहिड़ा कहिड़ा मिसाल घुमिया। कराचीअ जो सैर, नंबर पहिरियों कायदे आज़म। बाबा इते लिख त सही न, कुझु त लिख, पोइ कायदे आज़म जी मज़ार जो हवालो ॾे न। हाणे असां ॾिसूं त हेठियों कुझु लिखे थो, भला हेठियों जेको नमूनो आहे उन में लिखे थो त कराची जे सैर जो तफ़सीली अहवाल, असां गुज़िरियल महीने यानी मई 2025 जी 10 तारीख़ ते पंहिंजे स्कूल तरफ़ां कराची जे सैर लाइ पन्नो वाकिल मां रवाना थियासूं। कराचीअ में पहुचंदे असां हेठियां माॻ घुमियासीं, जिते काफ़ी शयूं बि ॾिठियूंसीं। हाणे चवे थो त हेठियां माॻ घुमियासीं, यानी ॾिसो हिन आउटलाइन जे अंडर कान का शइ लिखी, उन खां पोइ उन शइ जो अहवाल ॾिए थो, कायदे आज़म जी मज़ार। असां पंहिंजे सैर दौरान पहिरियां कायदे आज़म जी मज़ार घुमीसूं। ॾिसो, जेको सवालिया लफ़्ज़ हुयो, सैर कराचीअ जे सैर दौरान कहिड़ा माॻ घुमिया, छा छा ॾिठो, इहो लफ़्ज़ जेके आहिनि इहे तव्हांजे सवाल में फिरनि। असां पंहिंजे सैर दौरान पहिरियां कायदे आज़म जी मज़ार घुमीसूं। मज़ार जे सैर लाइ टिकेटूं वठी जीअं ई मज़ार जे अहाते में दाख़िल थियासूं त असांखे मज़ार जो अहातो एकड़नि जी ज़मीन ते मुश्तमिल नज़र आयो। हाणे ही अॻिते हलंदो। सैंपल जे ख़ातिर मां हिकु सवाल ॿिनि नमूननि सां अटेम्प्ट कयो, ऐं तव्हां मां काफ़ी शागिर्दनि जो जेको मसइलो हूंदो न, उहो इहो मसइलो हूंदो आहे त मथियों जेको तरीक़ो आहे न अटेम्प्ट थियल, उन जे तरीक़े सां अटेम्प्ट कया वेंदा आहिनि सवाल, जंहिंजे करे तव्हांखे मार्कूं ओतिरियूं न मिलंदियूं। सिंपल रखो, सुठनि लफ़्ज़नि में टू द पॉइंट तफ़सील सां लिखी बयानु कयो। हाणे ॾिसूं था, असां अचूं था ॿिए हिकिड़े सवाल अटेम्प्ट थियल कंहिं कैंडिडेट जे, छा उन जे तरीक़े में इहे शयूं आहिनि या न आहिनि, इहो असां चेक कंदासीं। मां उन जी जेका आहे फाइल आणियां। अच्छा, सवाल नंबर पहिरियों जवाब। अच्छा, मां तव्हांखे ॿुधाईंदुमि पंहिंजी जेका मुंहिंजो एक्सपीरियंस रहियो आहे, ठीकु आहे। थी थो सघे तव्हां उन सां मुतफ़िक़ हुजो चाहे न हुजो। हर हिकु शागिर्द सवाल इएं विच ते लिखंदो आहे। हर हिकु शागिर्द छा कंदो आहे, इहो सवाल वरी जवाब। मां कंहिं बि पेपर में विच ते न लिखियो। मुंहिंजूं 81 मार्कूं CC 21 में, 85 मार्कूं, ऐं CSS में 81 मार्कूं, सिंधी लिटरेचर में मार्कूं मुंहिंजूं आहिनि। जेको मुंहिंजो तरीक़ो हूंदो न, मां पंहिंजो उन हाशिए में लिखंदो हुउसि। जेका शइ जंहिं लाइ ठाही वई आहे उनखे उन में रखो त बहितर आहे। सवाल नंबर पहिरियों, बाबा सवाल तव्हां हिते बि लिखी था सघो, ऐं उते लिखियल बि हूंदो आहे। वॾी ॻाल्हि त उते लिखियल हूंदो आहे, क्वेश्चन नंबर लिखियल हूंदो आहे। तव्हांखे छा करिणो आहे, छड़ो पुट करिणो आहे त 1 आहे, 2 आहे, 3 आहे, आंसर हुतां लिखो। विच ते शागिर्द लिखंदा आहिनि। हाणे इन जो को असर पए थो या नथो पए मूंखे ख़बर न आहे, पर जेको मुंहिंजो तरीक़ो आहे मां उन में इहो आहे त हाशिए में लिखंदो हुउसि, हेॾे विच ते न लिखंदो हुउसि, ठीकु आहे।
तव्हां हाणे हिन सां आमादा हुजो या विच ते रखो, तव्हांजी मर्ज़ी, मां पंहिंजो एक्सपीरियंस। अच्छा, सवाल पढ़ूं था। इल्म सोतियात ज़रिए सिंधी ॿोलीअ जे आवाज़नि जो सिंधी ॿोलीअ जे आवाज़नि जो अभ्यास कीअं कयो थो वञे? सवाल जी निशानी न आहे ॾिनल। नंढियूं नंढियूं ग़लतियूं नोट थींदियूं आहिनि। इल्म सोतियात ज़रिए सिंधी ॿोलीअ जे आवाज़नि जो अभ्यास कीअं थो कयो वञे? हाणे इन में रिपीटिंग वर्ड कहिड़ो हुजणु खपे, रिपीटिंग लफ़्ज़ कहिड़ा हुजणु खपनि? अचे माइक ते को मूंखे ॿुधाए। जेके तव्हांजी जवाब में हेड आउटलाइन में उहे लफ़्ज़ फिरनि तव्हांजा, इन मां कहिड़ा ठहनि था? यार ग़लति सही ॿुधायो, भला ग़लति ई आवाज़नि ॿुधायो। सर सिंधी जी जी। ॿोलीअ जे आवाज़नि जो अभ्यास कयो वञे इल्म सूतियात जे ज़रिए। न, ॾिसो, हाणे इल्म सोतियात ज़रिए सिंधी ॿोलीअ जे आवाज़नि जो अभ्यास हिन 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 तरीक़े सां कयो वेंदो आहे। हाणे इहा तव्हांजी जेसीं ताईं हेसीं ताईं आहे न अभ्यास ताईं, इहा तव्हांजी थी वई रिपीटिंग लाइन, तव्हांजी थी वई। इहा तव्हांजी हर लाइन में रिपीट थिए। इन रिपीट सां इहो लॻंदो त तव्हां टॉपिक खां हटी न वेंदव। जेका मां पंहिंजे पेपरनि में इहा शइ अप्लाई कंदोसि हर हिक में। इल्म सोतियात ज़रिए सिंधी ॿोलीअ जे आवाज़नि जो अभ्यास में ॻाल्हाइण जे उज़वनि जो अभ्यास कयो वेंदो आहे। पोइ अॻिते तव्हां पंहिंजी जेका बि ॻाल्हि हलायो, लेकिन रिपीटेशन तव्हांजी अचे। उन जेको सवालिया लफ़्ज़ आहिनि उन्हनि जी रिपीटेशन अचे जवाब में। ॾिसूं था केतिरे क़दुरु आहे। तारफ़ में तव्हां लिखियो आहे, सोतियात उहो इल्मु आहे जंहिंजो वास्तो ॻाल्हाइण जे उज़वनि जे इल्म सां आहे। हिन इल्म जे ज़रिए इहो ॾेखारे ऐं सेखारे सघिजे थो त सिंधी ॿोली जे आवाज़नि खे कीअं उचारिजे। तारफ़ में तव्हां कोटेशन लिखी आहे, डेफिनेशन लिखी आहे, बल्कि ग़ुलाम अली अलाना साहब जी। सुठी ॻाल्हि आहे, पर इहा मां कॾहिं कोन लिखी कंहिं बि क़िस्म जी। पहिरियां हुन में उथंदे ई जेका आहे इहो का बि कोटेशन वग़ैरह मां कोन लिखी। ठीकु आहे। ऐं ॿियो हिकिड़ो रिस्क आहे। छा आहे? रिस्क बि आहे। को तव्हांजे हिन तरीक़े सां मुतफ़िक़ थिए थो, को नथो थिए। ठीकु आहे। कंहिंखे मिसाल अची वेंदी, यार हे तारफ़ में काॾे हेॾे खणी आयो डेफिनेशन, हिनखे माना तरीक़ो न आहे। इते रिस्क आहे त मार खाई थो सघां। पर जेकॾहिं मां इन खे न ॾियां, मां अंदरि हली करे काई आउटलाइन में जेका आहे उन में इहा डेफिनेशन लिखी वञा, या तव्हांजो कंहिं बि क़िस्म जो कोटेशन ई आहे, त उहो अञा बहितर सेफ साइड आहे न। उहा सेफ साइड आहे। मां हुजां त मां इहो न लिखां, हिते मां इन खे अंदरि आउटलाइन में एक्सप्लेनेशन खणी वञा। ठीकु आहे। असां पढ़ूं था हाणे, तारीफ़ पढ़ूं था। हर ॿोलीअ जो हिकु आम आवाज़ी सिरिश्तो ठहियलु आहे, जंहिं मां मुख़्तलिफ़ आवाज़ ठहनि था। उन अमल खे सोतियात जो अमल चयो वञे थो। अमल या इल्मु? इल्म। इल्मु हिकिड़ी त तव्हांजी इहा हिते आहे। ठीकु आहे। हर ॿोलीअ जो हिकु आम आवाज़ी सिरिश्तो ठहियलु आहे, जंहिंसां मुख़्तलिफ़ आवाज़ ठहनि था। उन अमल खे, उन इल्म खे सोतियात जो इल्मु चयो थो वञे, जेका शाहूकार आलिमनि, अदीबनि ऐं मुफ़क्किरनि वॾी जाकोड़ खां पोइ सर अंजाम ॾिनो। सिंधी ॿोलीअ जे आवाज़नि जी जोड़ जक मुख़्तलिफ़ आवाज़नि जी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कई वञे थी, जेका हिकु अणथक महिनत खां पोइ वजूद में आई। हाणे तव्हांजो हिते तारीफ़ ख़तमु कयो आहे, जंहिं बि लिखंदड़ आहे उन ख़तमु कयो आहे। छा इहो तारीफ़ तव्हांजे सवाल खे करे थो? कोई पंहिंजा राय ॾियो, पंहिंजे उन सवाल खे टच करे थो? तव्हांजो जेको सवाल हुयो, जी मुतफ़िक़ सर, आहियो थोरो इन इन तारीफ़ से? जी सर, थोरो थोरो करे थो। सभिनि खां पहिरियां इल्मु एग्ज़ैक्टली जेको टच करे थो इल्मु सूतियात पहिरियों ॿुधाए थो त उनजी मां छा मुराद आहे। पोइ वरी जेको असांजो मेन सुवालु आहे त उनजो अभ्यास कीअं थो कयो वञे, त उनजी बि थोरी झलक ॾेखारे थो हेठि त जेकॾहिं मुख़्तलिफ़ जेकॾहिं तरीक़नि सां इहा जेकॾहिं कई वञे जेकॾहिं थी। हिते लफ़्ज़, जेकॾहिं इहे लफ़्ज़ आणियो आहे,
इल्म सोतियात ज़रिए सिंधी ॿोलीअ जे आवाज़नि जो अभ्यास। पोइ अॻिते तव्हां पंहिंजी ॻाल्हि कयो आहे रिपीटेशन त एॾो सुहिणो लॻे आहे, बहितरीनु लॻे आहे। अच्छा, मां हिकिड़ो तव्हांखे हिते हिते बीठे बीठे थोरो ठाहे थो ॾेखारियां। जेकॾहिं मां इन जो कयां त मां हीअं कयां, मां काथे न काथे अञा सां इल्म सोतियात ज़रिए सिंधी ॿोली जे आवाज़नि जो अभ्यास मुख़्तलिफ़ तरीक़नि ज़रिए कयो वेंदो आहे। इल्म सोतियात ज़रिए सिंधी ॿोलीअ जे आवाज़नि जो, हिकिड़ो मिंट लाइट हली वई, थोरो मां यूपीएस हलाए वठां। अच्छा, मां चई रहियो हुअसि त इन तारीफ़ खे जेकॾहिं हिन नमूने लिखिजे हा, छो त सवाली जेके लफ़्ज़ आहिनि उहे रिपीट थियनि हा त बहितर थिया, अञा ॾाढो सुहिणो लॻे हा। इल्म सोतियात ज़रिए सिंधी ॿोलीअ जे आवाज़नि जो अभ्यास मुख़्तलिफ़ तरीक़नि ज़रिए कयो वेंदो आहे। इन में आवाज़ी उज़वनि जी ॼाण या चकास, उन जे ज़रिए पैदा थींदड़ आवाज़नि जा मखरज, उन्हनि ज़रिए पैदा थींदड़ आवाज़नि जे मखरजनि जो मुतालियो कयो वेंदो आहे। गॾोगॾु सिंधी आवाज़नि खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि में बि तक़सीम कयो वेंदो आहे। अहिड़े तरीक़े सां इहो अॻिते हले हा। त हिकिड़ो तव्हांजे जेके इल्म सोतियात जूं अॻिते हली करे जेके तव्हां उहे ब्रांचिस ठातियूं आहिनि, जस्ट उन्हनि ब्रांचिस जा हिते नाला अची वञनि हा, चइनी पंजनी ब्रांचिस जूं, त सिंधी इल्म सोतियात ज़रिए सिंधी ॿोलीअ जे आवाज़नि जो इन ब्रांचिस जे ज़रिए अभ्यास कयो वेंदो आहे, त ॾाढो सुठो लॻे हा, टू द पॉइंट लॻे हा, ज़बरदस्त लॻे हा। अॻिते हलूं था। उन खां पोइ आवाज़नि जी नुमाइंदगी कंदड़ अखरनि ऐं सोतियात जी मख़सूस तारीख़। तव्हां तारीफ़ खां पोइ हिकिड़ो आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट पैराग्राफ लिखी था सघो, चाहे उहो कहिड़ो बि पेपर सिंधी जो हुजे, एसे जो हुजे, या कहिड़ो बि हुजे, पर उनजो तालुक़ु इन सां हुजे। हालांकि हिते का तव्हांखां तारीख़ न आहे पुछी वई, हिते का आवाज़नि जे अखरनि जी नुमाइंदगी थियण जो को अहवाल न पुछियो वियो आहे, पर जेको ही पैराग्राफ हूंदो आहे तारीफ़ खां पोइ उहो तव्हां लिखी था सघो, उनजी इजाज़त हूंदी आहे। जेको साईं जन लिखियो आहे त बहितर लिखियो आहे। दुनिया जी हर ॿोली लफ़्ज़नि सां भरियल आहे। इहे लफ़्ज़ मोहताज आहिनि, इहे लफ़्ज़ मोहताज आहिनि मुख़्तलिफ़ अखरनि जा। इन जे करे सभु ॿोलियूं अखरनि जी दौलत सां मालामाल थियल आहिनि माना लिखियल आहे। उन्हनि अखरनि जी मदद सां आवाज़ ठहनि था, जेकी ॻाल्हाया, सम्झा, लिखिया ऐं ॿुधा वञनि था। अच्छा, अखर त बाद में आयो न, अखर लिखत जी सूरत में, ऐं तव्हां लिखी पिया सिखो त अखर जेके आहिनि इहे आवाज़नि जा मोहताज आहिनि। आवाज़ पहिरियां प्रोड्यूस थियो। जेकॾहिं अ जो आवाज़ मां लिखां थो त सिंधी वारो हीअं लिखंदो, इहो अ। अंग्रेज़ी वारो हिनखे हीअं लिखंदो, अ। ठीकु आहे। ब जेकॾहिं लिखां थो, ब जो आवाज़ कढां थो त ब जो सिंधी हे लिखंदो, अंग्रेज़ी वारो ब खे हीअं लिखंदो। त अखर आवाज़नि जी नुमाइंदगी अखर कंदा आहिनि। अखर आवाज़नि जा मोहताज आहिनि। जहिड़ो आवाज़ उन जो ओड़ो अखर जेको आहे उहो ठहियल आहे। हर ॿोली में पंहिंजा पंहिंजा उनजा अखर ठहियल आहिनि। ठीकु आहे, को मसइलो न आहे। उन खां पोइ ॻाल्हाया, सम्झा, लिखिया वञनि था। उन खां पोइ डायरेक्ट तव्हां ॿी शइ ते अची वियो, सिंधी ॿोलीअ में अखरनि ऐं आवाज़नि जो जाइज़ो। सिंधी ॿोलीअ में अखरनि, हाणे हिन ते अचण खां पहिरियां, छो त इहो तव्हांजी मेन आउटलाइन जे अंदरि अंदरि अचे थो, हिन खां मथां कुझु अहिड़ो लिखियल हुजे हा जेको तव्हांखे चवे हा त हेठिन शयुनि ते वञो, हेठिन शयुनि ते वञो। ठीकु आहे। मिसाल इहो तव्हां लिखी पिया सघो त सिंधी ॿोलीअ में आवाज़नि जा जेके अखर ठाहिया विया आहिनि उन्हनि खे हेठि पेश कजे थो। ठीकु आहे। या उनजो मुख़्तसर जाइज़ो हेठि वठिजे थो। पोइ वरी तव्हां या हेडलाइन लिखी करे हेठां लिखो आहे। ठीकु आहे। ऐं बुलेट फॉर्म में न आणियो, पोइ सेंटेंस ठाहियो, जुमिलो, पोइ खणी हेठि तव्हां हेठि कतार ठाहियो। ठीकु आहे। अखर 52 आवाज़ सिंधी जा 50, संस्कृत जा, सही आहे, ज़बरदस्त आहे। उन खां पोइ सिंधी ॿोलीअ जी तारीख़ जो
सिंधु माथिर सां ॻंढापो। ठीकु आहे। हाणे ॿ शयूं टे शयूं जेकॾहिं हीअ बि मां मथी ॻाल्हि में कनेक्ट कयां हा त थोरो मां स्क्रिप्ट ठाहियां थो पंहिंजे हिसाब सां। हीअ मथी जेका आहे हीअ सिंधी ॿोलीअ जी तारीख़ जो सिंधु माथिर सां ॻंढापो। हाणे इहो लिखी करे हेठां तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बिलोम फील्ड जी जेका आहे उहा कोटेशन लिखी आहे, उन जेको फरमान आहे उहो लिखियो आहे। पर इन फरमान ते अचण खां पहिरियां कुझु उन जे लाइ जेका आहे उहा राह त हमवार कयो न, तमहीद त ठाहियो न। उन तमहीद ठाहिण सां तव्हां बिलोम फील्ड ते अचो न। मिसाल तव्हांजी इहा ई लिखो आहे सिंधी ॿोली जी तारीख़ जो सिंधु माथिर सां ॻंढापो। पर इन खे बि मां हीअं कयां छो त टॉपिक असांजो इल्म सोतियात आहे न, हीअं लिखां असां इल्म सोतियात जो सिंधु माथिर सां ॻंढापो। इल्म सोतियात जो सिंधु माथिर सां ॻंढापो। पोइ लिखां तारीख़ जे वर्कनि खे जॾहिं उथलाए ॾिसबो त इहा ॻाल्हि साम्हूं उकिरी ईंदी त इहा सिंधु माथिर ई हुई जंहिं दुनिया खे सोतियात जे फन ऐं इल्म खां वाक़िफ़ करायो। ठीकु आहे। तारीख़ जे वर्कनि खे जॾहिं उथलाए ॾिसबो त इहा ॻाल्हि साम्हूं उकिरी ईंदी त इहा सिंधु माथिर ई हुई जंहिं दुनिया खे सोतियात जे फन ऐं इल्म खां वाक़िफ़ करायो। अहिड़ी शाहिदी बर्तानिया जे ॾाहे बिलोम फील्ड जे लफ़्ज़नि में मिले थी। पाण लिखनि था त हे जेको हेठां असां बिलोम फील्ड ॾींदा आहियूं न, मां इन जे लाइ तव्हांखे सजेस्ट कंदुमि त मथे का उन जे लाइ हिकिड़ी शइ लिखी करे ॿ टे लफ़्ज़ लिखी करे उते बिलोम फील्ड जो नालो ॾेई करे हेठां तव्हां इन्वर्टेड कामा में लिखी छॾियो बजाए जे इन हेठां लिखण जे। ठीकु आहे। ऐं ॾाढो सुहिणो लॻे हा, सुठो लॻे हा। अॻिते हलूं था। उन खां पोइ आहे सिंधी सोतियात जे आवाज़नि जो अभ्यास। सिंधी सोतियात जो अभ्यास तमामु घणो अहम ऐं वज़न रखंदड़ आहे। इन जे करे सिंधी सोतियात खे बारीकी सां सम्झण लाइ सुलझड़नि ऐं तहज़ीबदार आलमनि उन खे मुख़्तलिफ़ शाखनि में विरहायो आहे। हाणे हिन में तव्हां जेके हुन वारा सवाली लफ़्ज़ हुया उहे रिपीट कया आहिनि कुझु हद ताईं, जेको इहो हिकिड़ी सुठो गेस्चर आहे, सुठो जेको आहे हू आहे। ठीकु आहे। हाणे अॻिते ॾिसूं था असां इन में सिंधी सोतियात जूं शाखूं। हाणे जॾहिं तव्हां सिंधी सोतियात जूं शाखूं लिखी करे उन जे हेठां कुझु लिखो, कुझु हेठां लिखो, पोइ तव्हां उन जी शाखूं 1 2 3 4 उहे ॾियो। पोइ वरी इहा चार्ट जी सूरत में बि लिखी छॾियो ॿई शयूं। हाणे सिंधी सोतियात जूं शाखूं इन में लिखो आहे सिंधी ॿोलीअ में सोतियात खे जिन शाखुनि में विरहायो वियो आहे उहे हेठि पेश कजनि थियूं। नंबर पहिरीं ॻाल्हाइण जा उज़वा, या वरी अञा हिनखे हीअं लिखो आहे सिंधी सोतियात जो सिंधी सोतियात में आवाज़नि जो अभ्यास, आवाज़नि जे अभ्यास खे मुख़्तलिफ़ मरहलनि या वरी मुख़्तलिफ़ शाखुनि में विरहायो वियो आहे जेकी हेठि पेश कजनि था। यानी उहे लफ़्ज़ जेके आहिनि सवाल वारा खणी करे ॻाल्हि कजे हा, अञा बेस्ट लॻे हा। मथां आउटलाइन तव्हांजी इहा ई हुजे हा, हिते हिते कुझु न कुझु लिखियल हुजे हा। पोइ हिते तव्हां नंबर 1 2 उन खां पोइ तव्हां वरी चार्ट ठाहे करे जेकॾहिं हीअं बॉक्स में बंदि करे छॾियो आहे, हिते सोतियात सिंधी सोतियात हीअं करे, पोइ हितां 1 2 3 4 त अञा वधीक बहितर लॻे हा, सुठो लॻे हा। ॻाल्हाइण जा उज़वा, आवाज़नि जो मखरज, आवाज़नि जा क़िस्म, आवाज़नि मां ॻाल्हाइण जा उज़वा। ही इल्म सोतियात जी उहा शाखा आहे जेकी आवाज़नि जी उच्चारण लाइ जेकी उज़वा कम अचनि था उन लाइ ठाहियो वियो आहे। हिन में इंसानी हाणे जनरल ॻाल्हियूं इहे कबियूं जनरली जिस्म जे मुख़्तलिफ़ उज़वनि जे लाॻापे खे सम्झण लाइ ठाहियो वियो आहे, जंहिं लाइ आवाज़ पैदा आहिनि जनरल। ठीकु आहे। पर इन्हनि खे तव्हां हुन में जेको आहे न ॻाल्हायो आहे सवाली लफ़्ज़नि खे रिपीट करे लिखो आहे। हाणे ही उहा ई कार थी वई जीअं मां लिखियो त क़ाइद आज़म जी मज़ार जो जेको सैर हुयो, क़ाइद आज़म जी मज़ार जेका आहे वसी एकड़नि में फैलियल आहे, इहा आहे। पर उहे सवाल वारा लफ़्ज़ त ॾिस न त असां घुमियासीं, असां आयासीं, उहे अचनि।
इन में हिकिड़ो इन में जेकॾहिं थोरो हीअं लिखिजे हा, इल्म सोतियात ज़रिए सिंधी ॿोलीअ जे आवाज़नि जे अभ्यास में ॻाल्हाइण जे उज़वनि जी ॼाण ॾिनी वेंदी आहे। ठीकु आहे, हिकिड़ो शुरूआत इन सां कजे हा, इल्म सोतियात ज़रिए सिंधी ॿोलीअ जे आवाज़नि जे अभ्यास में ॻाल्हाइण जे उज़वनि जी ॼाण ॾिनी वेंदी आहे, छो त इहे ई उज़वा हूंदा आहिनि जेकी आवाज़नि खे जनम ॾींदा आहिनि। ॻाल्हाइण जे उज़वनि में पोइ तव्हां हेठां जेके बि आहिनि, हेठां निड़घुट ये जेके 7-8 लिखिया अथव इहे लिखो हा। ठीकु आहे, पर बहितर आहे जेकर हिन में तव्हांजो कुझु न कुझु झलक आहे, इनशाला ॿिए दफ़े तव्हांजी हिन में इम्प्रूवमेंट अची वई। ही इल्म सोतियात जी उहा शाख आहे, इते हाणे माना जेका आहे न जनरल ॻाल्हि थी कई वञे, पर सिंधी जे सोतियात ज़रिए इल्म सोतियात ज़रिए सिंधी ॿोलीअ जी आवाज़नि, इहो सेंटेंस तव्हां हिन में हणो आहे, किथे न किथे फिट कयो आहे त अञा बहितर लॻे हा। उन खां पोइ जिस्मानी उज़वा, जिस्मानी उज़वनि खां हेठां कुझु न कुझु अचे लिखियल हुजे, पोइ जिस्मानी उज़वा लिखो। ठीकु आहे, जीअं मां चयोसि त ॻाल्हाइण जे उज़वनि जी ॼाण ॾिनी वेंदी आहे, छो त इहे ई उज़वा हूंदा आहिनि जेकी आवाज़नि खे जनम ॾींदा आहिनि। ॻाल्हाइण जे उज़वनि में हेठियां शुमार आहिनि, हेठियां तव्हां इहे लिखी छॾियो आहे, अञा बहितर लॻे हा। ठीकु आहे, उन खां पोइ आवाज़नि जो मखरज, ही सोतियात जो तमामु ख़ासि हिसो ऐं शाख आहे, जंहिंमें आवाज़ ठहणु सम्झो वञे थो। हिन में इंसानी वात मां निकिरंदड़, ॾिसो न वरी उहा जनरल थी वई ॻाल्हि, सवाली लफ़्ज़नि जा काथे आहिनि जेका तव्हांजो टू द पॉइंट उहो हिनखे बणाइनि, या आम ॻाल्हि कयो था उहा आहे सुठी आहे, बहितर आहे, भली आहे, पर तव्हां पंहिंजे सवाल जे दायरे में रही करे हिनखे डिस्कस कंदव। ठीकु आहे, हिकिड़ो मिनट। उन खां पोइ हेठां लिखियो अथव आवाज़नि जे उच्चारण जो ढंग, उन जे हेठां बि कुझु लिखियल हुजे हा त बहितर हुयो। ठीकु आहे, मिसाल हाणे आवाज़नि जो मखरज, ही सोतियात जो तमामु ख़ासि हिसो ऐं शाख आहे, जंहिंमें आवाज़नि जो ठहणु सम्झो वञे थो। हिन में इंसान जे वात मां निकिरंदड़ आवाज़ सिरिश्ते खे सम्झ हेठि रखियो वेंदो आहे। वरी ओचितो आवाज़ जे उच्चारण ते अची विया, आवाज़नि जे उच्चारण ते हाणे हिते आहे न रखियो वेंदो आहे, इनखे अॻिते वधायो आहे, रखियो वेंदो आहे। आवाज़नि जो मखरज पैदा करण खे आवाज़ उच्चारण जो ढंग बि चयो वेंदो आहे। ठीकु आहे, इहो तव्हां हिते हीअ अॻिते लाइन हले हा, रखियो वेंदो आहे, आवाज़ जो मखरज पैदा करण खे आवाज़ उच्चारण जो ढंग चयो वेंदो आहे। मुख़्तलिफ़ आवाज़ ॻाल्हाइण जे मुख़्तलिफ़ उज़वनि ज़रिए पैदा थींदा आहिनि, ऐं उन्हनि खे उन्हनि उज़वनि जे बुनियाद ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि में तक़सीम कयो वियो आहे। उहे मुख़्तलिफ़ क़िस्म हेठि लिखिजनि था। आवाज़ उच्चारण जा ढंग पोइ लिखी करे 2 चपवा इहे जेके बि मिसाल आहिनि तव्हांजा, इहे ॾियो अञा ज़बरदस्त थी वञे हा। उन खां पोइ ही सही आहे, पोइ तव्हांजी इहा हले हा पई, इहा सही हुई। उन खां पोइ आवाज़नि जा क़िस्म, जॾहिं आलमनि आवाज़नि खे चङी तरह अखरनि जी शिकिल ॾेई कामयाबु थिया त पोइ उन्हनि पंहिंजी, हाणे हीअ 3 शाख ते आया हो, तव्हां जेके पोयूं 2 शाखूं ॾिनियूं न, उन में लिखियो अथव त सोतियात जी अहम शाख आहे, सोतियात जी अहम शाख आहे। जेकॾहिं उहे वर्ड खणंदा था अचो त हिते बि उहे वर्ड लिखो, हिते वरी शाख न आहे। ठीकु आहे, जॾहिं आवाज़नि जो क़िस्म बे इल्म सोतियात जी, हिते इहो लिखिजे हा त इल्म सोतियात जी शाख, इल्म सोतियात जी शाखुनि मां 3 अहम शाख आवाज़नि जा क़िस्म आहिनि। सिंधी सोतियात में आवाज़नि जे अभ्यास में इहो पिणु मुतालियो कयो वेंदो आहे त पैदा थियल आवाज़ कहिड़े नमूने अदा थिया आहिनि,
इन ये मुताले अंदर सिंधी सोतियात में आवाज़न के ॿिनि क़िस्मनि में विरायो वियो आहे, जिन जी वज़ाहत हेठि पेश कजे थी। वरी पोइ सुर लिखो आहे, पोइ व्यंजन लिखो आहे। पोइ सुर छा थींदो आहे, उहे पंहिंजे तव्हां हुनजा क़िस्म, डेफिनेशन्स वग़ैरह खणी करे हलो आहे। ठीकु आहे, सुरनि जा क़िस्म जेके बि तव्हां हिते लिखिया आहिनि, पोइ सही आहे, अॻिते सही आहे। व्यंजन जा क़िस्म उहे बि सही आहे। आवाज़नि खां लफ़्ज़नि जो ठहणु इहो बि सही आहे। तत तव्हां सुठो लिखियो आहे। सिंधी सोतियात में आवाज़नि जो अभ्यास सोतियात खे मुख़्तलिफ़ शाखनि में टोड़े करे कयो वियो आहे। उन में आवाज़नि खां अखरनि खां वरी लफ़्ज़नि जो सफ़र पिणु मौजूदु आहे। इन जे करे सिंधी सोतियात खे हिकु अज़ीम फज़ीलत हासिल आहे। तत तव्हां जेको कंक्लूजन आहे उहो सुठो लिखियो आहे। बाक़ी ओवरऑल माइनर मूंखे जेके इहे शयूं लॻियूं, मां पॉइंट आउट कयूं आहिनि ऐं उम्मीद थो कयां त तव्हांखे सवाल जे जवाब जी जेका रिक्वायरमेंट आहे उहा कहिड़ी हूंदी आहे उहो तव्हां सम्झी विया हूंदव। बस अॼु जो इहो काफ़ी आहे लेक्चर। हिन में ॿियो सवाल बि हुयो, मां जंहिं लिखियो आहे, अटेम्प्ट कयो आहे, उनखे व्हाट्सएप ते वॉइस ज़रिए उनखे उहो प्रोवाइड कयो वेंदो।